हाँ उस्ताद आयो आहे हिकु कञर अचेसि थो इहो हाँ मतलब बीठो अथसि हे अलाए छा थो ॾेसि वरी हा दादागिरी तकड़ करे न केरु करे पैसा कढी वियो आहे त पोइ चेक छो थो ॾे हाणे ॾिसजांइ चेक कीअं थो ॾेसि बाक़ाइदे ॻाल्हाइसि थो ओके वठेसि कीअं थो ॾिसि कीअं थो ॾेसि गलती है ना साईं हाणे पैसा मां पाण करिया चए थो त माण्हू मां सुञाणा ई नथो छा चयो आहे त जेको आहे ॾिसां छा उते उते थॾे ते मटे हाणे कोर्ट थो ॾसेसि सॼो कोर्ट ॾसेसि थो हाणे उहो पंहिंजो थो हलाए मां नथो ॾिसां तूं बीठो आहियां त तूं वारो कोर्ट थो ॾिसे न वरी बीठो कीअं मूंखे त घणो करे चवे त जेको आहे मुंहिंजो नथो कमु करे मूंखे हलाए ॾे हीअं करे मुंहिंजो नथो चाचा तूं मुंहिंजे भरिसां पिन कोड थो हणे हो तुंहिंजे मथां हा बसि हुन ॾिठो आहे हुते हुन पिन कोड तुंहिंजो कार्ड मटाए वेई पैसा कढी वेई बसि मटाए वियो कार्ड ॿई शयूं इहो सर्टिफिकेट हुनजो कढी रखियो आहियां सर्टिफिकेट वो कढी रखियो आहियां हिसाब सां सही करायो न वठी मोकिलियो केॾो टाइम बीठो आहे पैसा कढियूं हे ॾिसो चए थो मूंखे ख़बर ई न आहे मूंखे प्रिंटर में निकितल पियो माण्हू ई न आहे माण्हू ई न आहिनि मूंखे यादगिरो न आहे इलाही माण्हू हुया बसि अधु कलाकु पूरो यादि हुजे त मदद एॾो यादगिरो तूं विसरी वियो आहे पैसा जॾहिं तूं कढिया त तूं छो बीठो आहे कोई हाणे 80,000 अचे तो ये बदल थी 80,000 ये टई बदल थी लोई बदल थी ये टई बीठा थे वो अलाए छा ॻाल्हाए वई तो वरितो था लोई यारो हुनजो हेठि विधल हुयो कढी हुनखे न उहो हे नथो बदल हे ॿई पाण में हे मूंखे ॾिठल थो लॻे न न हिन खां वरी वठंदो ॾिसजांइ कंहिंखां वठां हिन 80 खां हारे खां वरी अलाए छा वठे थो न न बसि वियो हीउ वेंदो आहे न बंदि कर न अञा अचे थो उहो ईंदो न वरी पैसा कढंदो न अॼु पोयों 7-8 मिंट जो फ़र्क़ु आहे जनवरी कलाक पहुची विया हे बदलतो 80 खां मिसाल अच्छी यार मां तो संजल बदल पटके यार
मैंने हे हिन कार्ड वठे थो न वधेसि थो टई जोड़नि हेसि न कलाक थिया आहिनि बीठा आहिनि हुते हिननि खे परावा काटनि हाणे पोइ ईंदी तूं गाॾी ते चढ़ियो आहे वरी वापसि थियो आहे हा मां त गाॾी ते चढ़ी वई ऐं इन खां पोइ तोखां पोइ को माण्हू ई न आयो वरी साॻियो ई थो अचे चोर हा बसि इहो ई थो अचे 15 मिंटनि खां पोइ इहो थो अचे कहिड़ो न न इहो उहो त जैकेट अथसि ईंदो हाणे उहो ईंदो कोई दिक़त बसि हिकिड़ो अञा पोइ अचे थो हे पोइ पोइ इहो हाणे मुंहुं ई नथो ॾेखारे हाणे इहो कीअं हूंदो रखे एक्सीडेंट करे